वारिस टिनो माछी भरिसां हथियारबंदनि फायरिंग करे ॿिनि ॼणनि खे क़तल करे छॾियो। वाक़िए बाद पुलिस जलबाणियुनि जे घरनि ते चढ़ाई करे 15 ढोर काहे वई। वारिस टिनो माछी थाणे जे हद ॻोठ याकूब जलबाणी भरिसां नामालूम हथियारबंदनि जी फायरिंग मोटरसाइकिल ते फायरिंग करे ॾिनी, जंहिं जे नतीजे में 2 ॼणा माशूक अली उमराणी ऐं पुनहल कटोहर थड़े ते ई मारिजी विया। इतला ते पुलिस पहुची लाश खणाए रतो देरो अस्पताल पहुचाया, जितां ज़रूरी कार्रवाई बाद मड़ वारसनि जे हवाले कया विया। मक़तूल माशूक उमराणी वारिस टिनो माछी भरिसां पेर मुसाफ़िर जो रहवासी हो ऐं पुनहल कटोहर दौदापुर भरिसां खलत शाख वासी हो। राब्तो करण ते एसएचओ वारिस टिनो माछी ॿुधायो त मक़तूलनि जे वारसनि पारां जलबाणी बिरादरी मथां क़तल करण जो शक ज़ाहिर कयो आहे। वाक़िए जी जांच करियूं पिया। केस दाख़िल करे जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। ॿिए पासे एसएसपी लाड़काणो जे नोटिस बाद ॻोठ याकूब जलबाणी में पुलिस जलबाणी बिरादरी जे घरनि ते चढ़ाई कई, जंहिं दौरान पुलिस खे को बि माण्हू हथ न अची सघियो। पुलिस 15 मेहूं काहे हली वई।